अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे सिंध फ्रंटलाइन ऐं मां आहियां बरकत बलोच। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं मीरपुर माथेलो जी। असां सां मीर ख़ान महर मौजूदु आहे। वॾी महिरबानी साईं असांखे टाइम ॾियण जी। असांखे इहो ॿुधायो त बलदियाती इलेक्शन में तव्हां जेके 3 खां वार्ड खटिया ऐं वधीक तव्हांजे ॿियनि इलाइक़नि में बि वोट आहे, त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, बलदियाती इलेक्शन क़रीब आहे, त जेको तव्हांखे डिलीवर कयो वियो, एॾा पब्लिक जंहिं तव्हां ते भरोसो कयो, तव्हांखे वोट ॾिना, तव्हांखे लबैक कयो, त तव्हां हुनखे छा ज़ाती तौर ते बिना कंहिं रख रखाव जे त तव्हां छा डिलीवर करे सघियो? कुझु बि न करे सघियाऊं। लख महिरबानियूं उन्हनि जूं जंहिं असां ते एतबाद बि कयो, जंहिं असांजी इज़त बि कराई, जंहिं असांजो मान रखियो। असांजे हथ में बि कुझु न हुयो। असांजो चेयरमैन साहिबु हुयो, बार बार उनखे चयोसीं त बाबा असांजा वार्ड जेके आहिनि इन्हनि बि तव्हांखे वोट कयो आहे, इन्हनि असांखे वोट कयो आहे, असां तव्हांखे वोट कयो आहे, तव्हांखे चेयरमैन जी सीट ते विहारियो आहे, त तव्हां बराए महिरबानी तव्हां पाण सिधी रीत या असांजे थ्रू, पर उन्हनि माण्हुनि जो हक़ु आहे, उन्हनि जो कमु कयो। तव्हां 3 वार्डनि ते कमु कयो, 4 वार्ड ते बि कमु कयो, फतेहपुर बि तव्हांजो ई वरे तव्हां इहा शइ कयो, पर हिन महिल ताईं कुझु न थियो। चलो वक़्तु हुयो उहो गुज़री वियो। हिन महिल हाणे जेको वक़्तु अची वियो आहे, इन में ॻाल्हि इहा आहे त मुमकिन आहे मथां असां सिधी राति पाण बि बीहजी वञूं, बीह सघूं था पिया। असां बि उमेदवार आहियूं पंहिंजो चेयरमैन जा। जेकर सरदार रहीम बख्श ख़ान खे जेकर हिते एडजस्ट कयो वियो, त सभ खां वधीक असां उनखे सपोर्ट करण लाइ तयारु आहियूं। सरदार रहीम बख्श ख़ान पंहिंजो पुराणो इतादी छॾे करे पीपल्स पार्टी में शरीक थियो आहे सरदार मोहम्मद बख्श ख़ान जे करे। पर जेकर उनखे ईअं सम्झो का इज़त न मिली, सीट मथे नथी मिले, पीपल्स पार्टी जेकर उनखे एडजस्ट कंहिं न कंहिं जॻह ते नथी करे, त ज़ाहिर आहे दिलि शिकस्ता थींदो न। उनखे कम अज़ कम तालके जी चेयरमैनी त मिलणु घुरिजे। जेकॾहिं उते सरदार रहीम ख़ान जो पुटु एडजस्ट थिए थो, त असां उनखे तहे दिलि सां वेलकम बि कंदासीं, सपोर्ट बि कंदासीं। अच्छा, CSR फंड्स जेके आहिनि 3 अरब खां वधीक जारी थिया आहिनि हिन टाइम। तव्हांजा जेके वोटर आहिनि उन ई एरियाज़ में मौजूदु आहिनि जेकी इंडस्ट्री एरिया आहे, ऐं यकीनन उन्हनि जा असरात जेके आहिनि उन्हनि ते ज़्यादा पवनि था, उन्हनि जो हक़ बि ज़्यादा आहे। त इन्हनि फंड्स जी जेका विर्छ आहे उन हवाले सां तव्हां छा चवंदो त जेको तव्हांखे इन में को तव्हांजे वोटर्स खे जेको तव्हांजे इलाइक़े वासियुनि खे कुझु मिलियो आहे? सरदार रहीम ख़ान पंहिंजो सरदार मोहम्मद ख़ान जी महिरबानी आहे। हुनजो हल्को बि न आहे असां वटि, पर वरी बि 5 करोड़ रुपए जूं स्कीमूं ॾिनियूं अथसि असांखे। त बाबा जेके बि तव्हांजा पसगिरदाई जा जेतिरा बि तव्हांजा वोटर आहिनि, सभिनी जा जेके जेके नंढियूं नंढियूं स्कीमूं आहिनि, सभु तव्हां ठाहे करे ॾियो, तव्हांखे कमु कराए ॾियूं। स्कीमूं मोकिले ॾिनियूं आहिनि, अलाह कंदो असांजो कमु थी वेंदो। अच्छा साईं, तव्हांजे इन ऐलान खां पोइ मुमकिनात आहे त तव्हां चओ पिया त असांखे वोटर जी जेका अहमियत आहे, एतमाद आहे, उहो सभ खां अज़ीज़ आहे। त तव्हांखे हीअ जेके दोस्तियूं आहिनि, यारियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, इहे कुर्बान करणियूं पवंदियूं, त इन कुर्बानी ॾियण लाइ केतिरो तयारु आहियो? ज़ाहिर आहे इहा यकीन हर कंहिंजो जमहूरी हक़ आहे, हर पाकिस्तानी जो, त हू सियासत करे सघे थो, इहो सोचणु। पर असां वटि हिकिड़ी सोच आहे त हीअ छो अचे। इहो आहे त लख इज़तूं सरदार ख़ालिद ख़ान जे लाइ, उन जे पुटनि जे लाइ। पर ॻाल्हि इहा आहे त जंहिं माण्हुनि असांखे वोट ॾिनो, जंहिं माण्हुनि असांजी इज़त कई, अगरि उन जो को कमकार न थियो आहे त असांखे ॿिए दफ़े कीअं वोट ॾींदा? असां पंहिंजे वोटरनि सां ई जेको जंहिंमें उन्हनि जो मुफ़ाद हूंदो, असां उन पासे हलिया वेंदासीं। साईं, मीरपुर माथेले में ख़ासि तौर ते ॾिठो वञे त हीअ हेडक्वार्टर सिटी आहे, ऐं उनजी जेका बजट अचे थी पई, त मां सम्झां थो ॿियनि शहरनि खां बि वधीक अचे थी, जेके नंढा जीअं दायरकी आहे, म्यूनिसिपल कमेटी जा। त उहा रक़म जेकी आहे, यकीनन उहा बि त ख़र्च थियणु खपे। उन में तव्हांजा वोटर बि अचनि था, मुखालिफ़ बि अचनि था, हिमायती बि अचनि था, हालांकि सभु शहरी आहिनि, भली कंहिं बि सियासत सां। त उन रक़म जी विर्छ त थियणु घुरिजे हा न? कुझु बि न थियो आहे न। असां चवंदा रहियासीं त बाबा 3 कम अज़ कम जेके असां पंहिंजो 3 वार्डनि जा मेंबर आहियूं, असांजे थ्रू जेके बि स्कीमूं आहिनि तव्हां ॾियो। जेकॾहिं असांजे थ्रू नथा ॾेई सघो पिया, त तव्हां पाण कम अज़ कम इहा तव्हां महिरबानी कयो, सिधी रीति तव्हां वञी करे पाण माण्हुनि खां कमकार पुछो, जेके उन्हनि जूं डिमांडूं आहिनि, उन्हनि डिमांडुनि ते उन्हनि जो कमु कयो। असांजो त शौक़ु बि इहो आहे त माण्हुनि खे फैसिलिटीज़ मिले, जेके ड्रेनेज आहे, रोड आहे, रस्तो आहे, जेको भॻो टुटो कमकार थिए माण्हुनि जो, पर उहो कुझु बि न थियो। साईं, आवाम जे लाइ तव्हां वटि एतिरी अहमियत आहे, ऐं तव्हां यकीनन इहो चयो आहे त मां इन जेके जन वोट ॾिनो, उन्हनि जे लिए यारी दोस्तियूं मोहबतूं सभु कुर्बान करे सघूं था, तयारु आहियो। त हीअ जेको ईंदड़ इलेक्शन आहे, यकीनन तव्हांजा बि हिमायती आहिनि। त हीअ ऐलान कहिड़ी शर्त ते वापसि थी सघे थो, कहिड़ी शर्त ते कंटिन्यू रहंदो?
ॻाल्हि इहा आहे त ॾिसो जेकर फर्ज़ को पोइ ठीकु आहे असांजी ख़्वाहिश ई आहे असांजे पसगिरदाई जा जेतिरा बि वोटर आहिनि जेतिरा बि दोस्त आहिनि सभु असांजा इहे ई भाइर आहिनि जंहिं असांजी इज़त कई। रही ॻाल्हि इहा त बाबा ठीकु आहे केर बि अचे लाज़मी न आहे त को मीर ख़ान अचे लाज़मी न आहे त को शहबाज़ ख़ान अचे लाज़मी न आहे को सरदार रहीम ख़ान जो पुटु अचे जेको बि अचे उहो अची ख़िदमत जी बेस ते ख़िदमत करे माण्हुनि जी। वॾी महिरबानी साईं। नादरीन, मीरपुर माथेलो जिते मीर खान मार साहब जंहिंजो तालुक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे, सरदार मोहम्मद बश खान मार रुकन सूबाई असेंबली उन जा मामा आहिनि। अगरि शहरी जे हिसाब सां कारोबारी लाॻापन जे हिसाब सां ॾिठो वञे त हुननि जी हिकिड़ी साख आहे। हुननि इहो ऐलान कयो आहे त जेकॾहिं मुसलसिल उन्हनि जे गुज़िरियल 50 सालनि खां वठी इहो सिलसिलो हले पियो, पर जेकॾहिं हाणे उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे त हुननि इहो ऐलान कयो आहे त उन्हनि जो बि राइट आहे, उन्हनि जो बि हक़ु आहे त हू इलेक्शन में अची चूंड विड़ी करे उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत कनि, पंहिंजे वोटर जी ख़िदमत कनि ऐं शहरनि जेका आहे मुश्किलातूं आहिनि उहे ख़तमु करे सघनि। जेके अॼु ताईं बरक़रार आहिनि उनखे महसूसु कंदे हुननि ऐलान कयो आहे त ईंदड़ बलदाती इलेक्शन में हू पाण चूंड विड़ी सघनि था। उन जे लाइ हू हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। ॾींदा पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे इजाज़त। साथ सलामत।